अस्सलाम वालेकुम कीअं तव्हां सभु उम्मीद आहे तव्हां सभु ठीकु हूंदा जी मां ॿुधाईंदो सभु बिल्कुलु ठीकु आहियां जी त आउं वैसे पंहिंजी हेयर कटिंग जे लाइ मुंहिंजा वार पहिरीं ॿुधायो पंहिंजे जॾहिं लाइव आई हुअसि मुंहिंजा वार इलाही वॾा थी विया आहिनि माशाल्लाह त थोड़ी जी कटिंग वग़ैरह कराइणी आहे सेटिंग कराइणी आहे जो पुर्तगाल में कराई हुअसि इलाही टाइम थी वियो 6 महीननि खां मथे थी वियो आई थिंक त बसि मां पंहिंजे वारनि जी कटिंग कराईंदसि ऐं फुल ड्राई कराईंदसि पंहिंजो मां हाईलाइट्स कराया हुआ लास्ट ईयर जेके ख़तमु थी चुका आहिनि हाणे त मूंखे त बसि हाणे फुल ड्राई कराए छॾियो हाईलाइट्स मां दिलि भरिजी वियो आहे सो ख़ैर इन लाइ वञा पई लेट थी वई आहियां इन लाइ घर में रिकॉर्डिंग कयूं तव्हांखे पहिरियों वार बि ॾेखारियां पर ऐं घर में मूंखे टाइम कोन मिलियो लेट थी वियसि इन लाइ मूंखे चयो तव्हांखे सलून ते वञी ॾेखारींदसि त रुगो बसि तव्हांखे ॿुधायां पई वञा पई सलून ऐं तव्हां बि ॾिसजो कहिड़ो कलर करायां थी कटिंग कीअं थी करायां छा थी करायां तव्हां बि ॾिसजो इतफ़ाक़ सी घटि आहे पर अॼु वेदर एॾो सुठो लॻो पियो आहे धुंध लॻी पई आहे हल्की हल्की थधिकार पर सी कोन्हे अहिड़े मौसम माण्हू पंहिंजो वञे का आउटिंग वग़ैरह ते ऐं वञा पई सलून ते जी त मां सलून पहुची वियसि मूंखे कॉल बची वई सलून मां त भई किथे रहिजी वई आहियां त हिकिड़ो समय ट्रैफिक ऐं चलो जी पहुची वियसि ऐं ॿी ॻाल्हि मूंखे ख़बर आहे त मूंखे लिफ्ट बि मिलंदी कोन लिफ्ट मथे हूंदी जीअं तव्हां ॾिसी सघो था हिकिड़ी लिफ्ट 9th फ्लोर ते आहे ॿी 5 ते आहे त कलर भी दिखा दो कलर करोगी ना तो भी कलर भी मैं चेंज करवाऊंगी अपना थोड़े से बड़े हो गए ना पहले से यस अभी ये करना है कौन सा अच्छा तो ये जो मैं रूट टचअप करा तो वो भी यही होता है वो ये भी होता है एंड और ये भी जा सकता है यार ऐसा करो कि मतलब जैसे ये कलर मुझे ये बहुत अच्छे लगते हैं इस तरह के ऐसा कोई कलर है मतलब इनमें से कोई है ऐसा ये तो डार्क हो जाता है ना तो ये अच्छा नहीं लगेगा डार्क हो जाता है इफ यू ओके आई कैन डू हाँ ये तो ये भी अच्छा लेकिन फिर जल्दी उतर भी जाता है ना ये नहीं सब परमानेंट वन लाइक दिस ओनली अभी वॉश कैसे हुआ था कलर तो फेड होता है हाँ, सेम लाइक दैट नीचे कैसा हो गया same like that only if you can take this one ऐसे भी अच्छा है चलो कोई भी अच्छा कर दो no worry जी कलर जो रिश्तो थी वेंदो त पोइ तव्हांखे ॾेखारींदसि त कहिड़ो थिए थो ऐं पोइ तव्हांखे ॿुधाईंदसि फाइनल त असीं वरी थोरी डिस्कशन कयूं था पोइ ॾिसूं था असीं कहिड़ो कंदासीं क्योंकि हींअर तकरीबन ख़तमु थी चुको आहे मुंहिंजो कलर तो पहले कटिंग करनी कि पहले कलर करना पहले कलर करके बाद में वॉश करके फिर कटिंग करनी ठीक है त फ़िलहाल सिर्फ़ु रूट्स ते लॻो टचअप थियो आहे उन खां पोइ कलर थींदो तेसां पंहिंजो ग्रीन टी पिया वेठी ऐं पोइ फाइनल हुन खां पुछां थी हुयो कहिड़ो कलर अथसि जेको मूंखे हिन सभिनि ते एॾो ट्रस्ट हूंदो आहे जो हुननि खां पुछंदी कोन आहियां छा कनि पिया कीअं कनि पिया बसि आऊं कराए छॾींदी आहियां सो एंड में ॾिसंदासीं रिज़ल्ट कीअं थो अचे इंशाल्लाह सुठो ईंदो जी त ॿ कलरनि जेके थींदा पर फ़िलहाल जिते इहो कलर आहे जेको पंहिंजो थींदो पर उन खां पहिरीं मूंखे 20 मिनट्स लाइ लॻाए विहणो आहे इन खां पोइ फुल ड्राई थींदो उन खां पोइ कटिंग थींदी पोइ सभु कीअं थो थिए आख़िर में लुक कीअं थो लॻे पोइ तव्हांखे ॾेखारियां थी इन खां पहिरियों तव्हां सभु मूंखे चओ त मां रमज़ान में पंहिंजो ग्रीन टी ऐं कॉफ़ी वेठी पियां त जी ही मुंहिंजो व्लॉग इलाही पुराणो आहे जॾहिं मां ॿारनि जे पंहिंजो स्कूल जी एक्टिविटी ॾेखारी हुई उन खां पुराणो अथव बसि इहो आहे त मूंखे एडिटिंग जो टाइम नाहे मिलंदो इन जे लाइ मुंहिंजा व्लॉग रहिजी वेंदा आहिनि सो ख़ैर ही पंहिंजो इन मां वॉइस ओवर करणु तव्हांखे हमेशह ॿुधायां मूंखे मोती ईंदी आहे मुंहिंजी दिलि नाहे कंदी मां वॉइस ओवर कयां लेकिन हुते इंडियन सॉन्ग्स पिया हलिया जो इंडियन सलून आहे इन जे लाइ मूंखे वॉइस ओवर करणी पई सो ख़ैर हुन पंहिंजो रूट टचअप त थियल हो मुंहिंजे वारनि में उन खां पोइ फुल ड्राई करे छॾियो जेके मां तव्हांखे 2 कलर ॾेखारिया हुन 2 कलर मिक्स करे ऐं मुंहिंजे सॼनि वारनि में हणी छॾियो 45 मिनट्स लाइ ऐं उन खां पोइ उन्हनि वॉश वग़ैरह कयो पोइ कटिंग थी हुई सलून जे मामले में आउं न करे सघंदी आहियां कंहिं ते ट्रस्ट इहो हिकिड़ो सलून आहे जेको सालनि खां मां हिननि वटि वेंदी आहियां पाकिस्तान में बि हिकिड़ो ई सलून हो जिते आउं वेंदी हुअसि त एतिरो मूंखे ट्रस्ट नाहे थींदो पहिरीं प्रीति ॾाढी सुठी कटिंग वग़ैरह कंदी हुई मतिलबु उनखे जे एक्सपर्ट हुजे न वारनि जे मामले में त कटिंग कीअं कजे कलर कीअं कजे ऐं हुनखे असिस्ट कंदी हुई त हाणे उहा वई हली प्रीति कैनेडा शिफ्ट थी वई त उनजी जॻह हाणे हिनखे ॾिनो अथनि त माशाल्लाह हीअ बि ॾाढो सुठो कमु कंदी आहे त मूंखे ॾाढो मतिलबु सेटिस्फाइड थी वियसि ऐं इहे डिघियूं डिघियूं लटूं मुंहिंजूं निकितियूं आहिनि अॻियां जेकी कटिंग वग़ैरह थी जो की मां चङा लेयर कट कराया मां चयो बसि पुठियां खां स्ट्रेट रखी ऐं अॻियां कटिंग करायां थी त पर फाइनल लुक ॾाढो सुठो लॻो माशाल्लाह अच्छा कटिंग त मां पंहिंजी उहा ई कराई जेकी मुंहिंजी शोबिस जे टाइम हुई
मां हिनखे चयो मुंहिंजा या त यू शेप में करे या त बिल्कुलु स्ट्रेट करे। इन करे जो लेयर्स मां मुंहिंजी हाणे थी वई दिलि भरिजी वई हुई ऐं अॻियां मां चयो हल्का मां लेयर्स वग़ैरह ॾींदसि। सो मां हल्का पंहिंजो शोबिस जे टाइम अहिड़ा ई हुआ त हींअर वापसि मूंखे पंहिंजा वार यादि पिया आया त मूं वापसि ओड़ा ई कराए छॾिया। उसको अपनी जुबान में बोला। हाँ हाँ ठीक है ओके ओके जी त फाइनल ब्लू ड्राई स्टार्ट थियो। इन करे ब्लू ड्राई जे बग़ैर कलर मूंखे नज़र न ईंदो। हुनजे लाइ कलर ख़तमु कयो। मुंहिंजे त ब्लैक पिया लॻनि त हुनजो ब्लैक न हालांकि कैमरा में ब्लैक न पिया नज़र अचनि पर हुन टाइम मूंखे बिल्कुलु ब्लैक पिया लॻा त मां चयो हीअ न दुबारा वापसि अचिणो पवे कलर कराइण जे लाइ। पर न ॾाढो सुठो पियो लॻो। इन करे मुंहिंजी दिलि हुई त यको हाणे हिकिड़ो ई कलर कराए छॾियां। हीअ जेके स्टेप में कटिंग ऐं हुनखां अलावा हाईलाइट्स वग़ैरह उन मां बसि हाणे जान छॾायां। सो मां जान छॾाई ऐं पंहिंजो कटिंग एतिरी कराई न पर पोइ कटिंग खां पोइ मूंखे लॻो मुंहिंजा वार इलाही नंढा पिया लॻनि। हालांकि तव्हां ॾिठो एतिरा वारनि जी मां कटिंग न कराई, वधीक हिननि अॻियां ई कटिंग कयो, पुठियां खां एतिरी न थी। पर पोइ बि लॻो ईअं ॼण वार इलाही नंढा थी पर ख़ैर ख़ूबसूरत लॻा पिया। उहे चवंदा वार नंढा हुजनि वॾा हुजनि कुझु बि हुजनि लेकिन हेल्दी हुजनि ऐं सुठा हुजनि त माशाल्लाह ई पंहिंजो सुठा पिया लॻा। बसि मां पंहिंजे वारनि खे ॾिसी ॾिसी ख़ुशि पिया थियसि ऐं पंहिंजे हस्बैंड जो वेट पिया कयमि त उहो अचनि त बसि पाण घर वञा। त तव्हां मूंखे ॿुधाइजो कमेंट्स करे त तव्हांखे मुंहिंजा हीअ वार कीअं पिया लॻनि, कलर कीअं पियो लॻे, सुठो लॻे त मूंखे सुठा सुठा कमेंट्स कजो। मुंहिंजे वीडियो खे लाइक कजो, मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। ऐं ॿी ॻाल्हि त थर्सडे ते इनशाला लाइव ईंदसि त जंहिं जंहिंखे मूंसां ॻाल्हाइणो आहे उहो ज़रूरु लाइव अचे। वरी इनशाला कचेरी कंदासीं। रमज़ान में मुंहिंजो दिलि हो थिए त वरी आउं लाइव अचां। सो बसि इन खां पोइ इन व्लॉग खां पोइ बसि पाण लाइव ईंदसि, पाण लाइव कचेरी कंदासीं इनशाला। त चलो जेसिताईं मूंखे ॾियो इजाज़त, इनशाला मिलंदासीं वरी कंहिं ॿिए व्लॉग में। पंहिंजो ख़्यालु रखिजो, मूंखे पंहिंजी दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।